अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अलीहसन अब्बासी आं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द टियों, परियुनि, देवनि, जादूगरनि, डायणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हिन ॻाल्हि जूं ॿ रिवायतूं लाड़ ताल के ठटे मां अब्दुल्ला गंदर ऐं हैदराबाद शहर मां मोहम्मद इकबाल शेख खां मिली। कहाणी आहे गुल शहज़ादो ऐं गुल परी। हिकिड़ो बादशाह, बादशाहनि जो बादशाह त पाण अलाह आहे, पर ही बादशाह हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हो। संदसि नालो ज़ैनुल मलूक हो। माल मता जी वटसि कमी कान हुई, पर औलाद न हुअण करे संदसि जीअण ॾुखियो थी पियो। नेठि ख़ुदा जे हुकुम सां पीरीअ में हिन खे सिकी पिनी पुटु ॼाओ। सॼी बादशाहीअ में ख़ुशियूं थी वियूं। ग़रीब गुरबो ढहिजी वियो। शहज़ादे जो नालो गुल रखियो वियो ऐं वॾे लाॾ कोॾ सां पलजण लॻो। ॻाल्हियूं सिगियूं थियनि, ॾींहं चरका निभरनि। कूड़ियूं सचियूं ख़ुदा बख़्शींदो। शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो अची मची मुड़ुसु थियो। हिकु ॾियारे पंहिंजनि सॻियुनि साथियुनि सां गॾु महफ़िल में वेठो त हिकिड़ो पीर सन अची उते वेठो। सभई जवान खांसि पुछण लॻा त परियां मुड़ुस, तो बि वही ॾिठी आहे, दुनिया में सुहिणो केरु? पीर सन ठप चयसि त बा सुहिणा घणेई ॿुधमि, पर गुल परी वञी दंग थी। हीअ परी ॾाढ़ूअ वण में सरजी आहे। गुल शहज़ादे पीर सन जी ॻाल्हि ॿुधी दिलि ई दिलि में पव पचायो त जे शादी कंदुसि त गुल परीअ सां, न त ईअं ई चङो आहियां। सो उतां सिधो पंहिंजे पीउ वटि आयो ऐं चयईंसि त बाबा गुल परी जा ॾाढ़ूअ जे सरजी आहे, तंहिंसां शादी कराईं। पिणसि जवाबु ॾिनुसि त पुटड़ा, पाण आदम हुअ परी, उहो संग कीअं थी सघंदो? पीउ हिकिड़ी ते पुटु ॿीअ ते। नेठि पुट जे राज़ जे अॻियां पीउ खे झुकणो पियो ऐं शहज़ादे खे इजाज़त ॾिनई त भली वञी परणिज। गुल शहज़ादो अछे ऐं ॻाढ़े जूं खुर्ज़ीनूं भरे हिकु पासे सफ़र ते निकितो। कंदे कंदे हिकिड़े ॾींहुं हिकु बाग़ वटि अची पहुतो। ॾिसे त बाग़ सुको पियो आहे ऐं हिकिड़ो झूर पोड़ो सामी आहे जो गहरीअ निंड में सुतो पियो आहे। शहज़ादे वीचार कयो त जेसीं ताईं सामी उथे तेसीं ताईं छो न हिन बाग़ खे पाणी ॾेई वठां। सो यकदमि खूह ते नार चाढ़े वेठो पाणी ॾियणु। कनि ॾींहंनि पुॼाणा बाग़ साओ थियो। हिन बि सांदहि 12 महीना बाग़ जी ख़िदमत कई। नेठि हिकिड़े ॾींहुं सामीअ बि पासा वराए करे कर मोड़े उथी खड़ो थियो। चइनी तरफ़ ॾिठाई त हैरान थी वियो। एतिरे में गुल शहज़ादो आदेश गुरु चवंदो अची पेरनि में पियुसि। सामी ॾिसी चयसि त ए आदमज़ाद, हीउ बाग़ तो साओ कयो आहे। गुल शहज़ादे चयसि त गुरु साओ ऐं सुको कंदड़ पाण धणी ताला आहे, मूं रुॻो हिन खे पाणी ॾिनो आहे। उहो ॿुधी सामी हिन खां ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईंसि त बचा, तूं हिन बाग़ जी तमामु घणी ख़िदमत कई आहे, हाणे जेकी तोखे घुरिणो हुजे सो घुर। गुल शहज़ादे जवाबु ॾिनो त साईं ख़ुदा जो ॾिनो, अव्हां जो ॾिनो सभु कुझु अथमि, बाक़ी आउं गुल परीअ जो सिकड़ाओ आहियां। तंहिं ते सामीअ जवाबु ॾिनो त पुट, तूं उते पहुची कोन सघंदे, चङो ईअं आहे त तूं वापसि मोटी पंहिंजे वतन वञ। गुल शहज़ादे चयो त साईं आउं मोटी कोन वेंदुसि। सामीअ चयसि त चङो, जे नथो मञी त 6 महीना हिते मूं वटि तरस त तोखे गुल परीअ वटि पहुचायां। 6 महीननि गुज़रण खां पोइ गुल शहज़ादे सामीअ खे चयो त हाणे मूंखे गुल परीअ वटि पहुचायो। सामीअ मथसि 2-3 फीणा पढ़िया त ॾिसंदे ॾिसंदे शहज़ादे मां फिरी बाज़ बणिजी पियो ऐं खेसि हथ में हिकु काती ॾेई चयईंसि त उहा काती वात में विझो, उॾामंदो वञ, 2 पेरनि ताईं गुल परीअ जे मुल्क में पहुची वेंदे। उते देवनि जी सख़्तु चौकी बीठल आहे, तूं उते पहुची को वण अॻियां ॾेई बीही रहिज। जॾहिं चौकी ख़तमु थींदी त उते हिकिड़ो गुंबज़ ज़ाहिर थींदो, तूं गुंबज़ में अंदरि हलियो वञिज, जिते तोखे हिकु ॾाढ़ूअ जो वणु नज़र ईंदो जो कुल्फ़ कुंजीअ सां ॾिसंदे, उन में अंदरि गुल परी आहे।
तूं खेॾ करे उनखे कप सां ॼुंडीअ खां वठी साबित खणी अचिजे। शहज़ादो गुल पंहिंजे उस्ताद खां मोकिलाए वठी उॾामंदे उॾामंदे 2 परनि धारे अची उते गुल परीअ जे मुल्क पहुतो। सामीअ जे ॾस मूजिबि हिकिड़े वण में लिकी वेही रहियो। उते देवनि जी चौकी लॻी पई हुई। सा जॾहिं ख़तमु थी तॾहिं शहज़ादो बाग़ में अंदरि वियो। ॾिसे त बराबरि हिकिड़ो गुंबज़ बीठो आहे। गुल शहज़ादो लूह करे अंदरि घिड़ी पियो। उते ॾिसे त बराबरि हिकिड़ो ॾाढ़ूअ जो वणु बीठो आहे। हिन बिस्मिल्लाह करे वण मां ॾाढ़ूं पटियो ऐं वठी उॾाणो ऐं अची सामीअ वटि साही कयईं। कुझु वक़्त खां पोइ गुल परीअ जे मुल्क में गोड़ मची वियो त गुल परी गुम थी वई आहे। उहो ॿुधी संदसि पीउ जिननि परियनि देवनि खे हुकुम ॾिनो त तव्हां यकदमि गुल परी पैदा करियो, न तव्हां सभिनी खे मारे छॾींदुसि। पोइ त गुल परीअ जी ॻोल्हा में जिननि परियनि देवनि जा हशाम निकिरी पिया। आख़िर अची सामीअ वटि पहुता। उन्हनि मां हिकु वॾो देव सामीअ वटि वियो ऐं खेसि चयईं त असांजे बादशाह जी धीअ गुल परी गुम थी वई आहे। तो वटि हीउ घोड़ो ऐं बाज़ बीठल आहिनि। जन मां असांखे आदम जी बुई थी अचे, तंहिं करे असांखे शक आहे त गुल परी हिते आहे, उनखे पैदा कर। तंहिं ते सामीअ चयसि त मियां भॼी वञ। किथे अव्हां जो मुल्क किथे आऊं, हिते का बि गुल परी या आदमज़ात कोन्हे। देव सामीअ जो रुखो जवाबु ॿुधी वापसि हलियो वियो। थोरी देरि खां पोइ सामीअ गुल शहज़ादे खे चयो त पुट जेतिरो जल्द थी सघे हितां भॼी वञी पंहिंजे मुल्क रस, पर रस्ते ते हिन ॾाढ़ूअ सां का बि हथ चुरांद न कजि। घर वञी पहुची त पोइ कुंजीअ सां खोलिज, न त नुक़सानु थींदुई। शहज़ादो गुल ॾाढ़ूं खणी सामीअ खे पेरे पई मोकिलाए उथी हलियो। जॾहिं अध रस्ते में पहुतो तॾहिं दिलि में ख़्यालु आयुसि त हेॾो सारो जबरो बादशाह आहियां ऐं पंहिंजो तख़्त बख़्त घर घाट छॾे ॾाढ़ूअ लाइ दरबदर थियो आहियां। सो ॾिसां त ॾाढ़ूअ में परी आहे या न। पर जेकॾहिं मंझंदि परी न थी त दुनिया खिलंदी। उहो ख़्यालु करे कुंजीअ सां ॾाढ़ूअ जो कुल्फ़ खोलियाईं त उन मां परी भड़की ॾेई निकिती। परीअ जी सूंहं ॾिसण सां हिन खे ॾंदण पइजी विया। जॾहिं होश में आयो तॾहिं परीअ चयसि त ऐं इंसान, तो मूंखे सॼी दुनिया में बदनाम कयो आहे। तां घरां भॼी निकिती आहियां। हाणे तूं मूंखे उघाड़ो कयो आहे, सो तो जहिड़े तकिड़े माण्हूअ वटि तरसणु मूंखां कोन पुॼंदो। हाणे पंहिंजे अलावा ई अथई। उते गुल शहज़ादे ॾाढो पछतायो ऐं परीअ खे आज़ी न्याज़ी कंदे चयईं त गुल परी मूं बराबरि ॾोह कयो आहे, अॻिते अहिड़ो बेईमान कोन थींदुसि। उहो गुनाह मूंखे माफ़ु कर। गुल परीअ खे मथसि रहम अची वियो। सा वरी बि वञी ॾाढ़ूअ में वेठी। गुल शहज़ादे गुल परीअ खे ॾाढ़ूअ में बंदि करे कुल्फ़ ॾेई उथी पंहिंजे मुल्क हलियो। जॾहिं पंहिंजे शहर जे वेझो पहुतो तॾहिं उते बड़ जे वण वटि जिते हिकिड़ो खूह बि हो, घोड़ो झलियाईं ऐं आराम करण लाइ उते तरसी पियो। गुल परीअ खे चयईं त तूं ॾाढ़ूअ मां निकिरी मूंखे थोरा ज़ोर ॾे। तंहिं ते परीअ चयसि त आउं उन ई कम लाइ हाज़िर आहियां, पर उहो कमु ख़राबु थो करीं। पोइ शहज़ादो सुम्ही रहियो। परी वेही खेसि ज़ोर ॾियणु लॻी। ख़ुदा जे कुदरत सां हिकिड़ी औरत दिलो खणी खूह तां पाणी भरण आई। गुल परीअ जो खेसि ईंदो ॾिठो। सा यकदमि गुल शहज़ादे जी सेरांदीअ खां पटको ॾेई पाण वण ते चढ़ी लिकी वेही रही। पर उन औरत परीअ जो पाछो ॾिसी वरितो। वरी जो शहज़ादे ते अखि पियसि त होश ई ख़ता थी वियसि। सो वीचारी जहिड़ी हुई तहिड़ी हथे ठली वापसि घर मोटी आई। पर पाणीअ जी घुर्ज हुअसि सो वरी उते आई। परीअ खेसि वरी ईंदे ॾिसी चयो त माई तूं हर हर छो पई अची? पराई सूंहं ते एॾो हैरान न थी, मारटी करे हली वञ। तंहिं ते हुन औरत चयसि त आउं खूह तां पाणी भरण आई आहियां, पर तव्हीं हिन हंधि कीअं वेठा आहियो? तंहिं ते परीअ सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। मॼाण उहा औरत का जादूगिराणी हुई। सा गुल शहज़ादे जो हुस्न ॾिसी मथसि आशिक़ थी पई। हूअ हाणे ख़्यालु करणु लॻी त कंहिं बि तरह गुल परीअ खे मारे शहज़ादे खे हथु करियां। उते गुल परीअ खे अची उञ लॻी त हिन खे चयो त तूं खूह मां पाणी भरे मूंखे बि प्यार ऐं तूं बि दिलो भरे वञ। उते जादूगिराणीअ कुझु पढ़ियो त खूह जो पाणी पॻ ताईं मथे चढ़ी आयो। पोइ गुल परीअ खे इशारो कयईं त वण तां हेठि लही अची पंहिंजे मर्ज़ीअ सां ढह ते पाणी पीउ।
वो ख़ुशि थी वण तां लही अची पाणी पीअण वेठी। गुलपरीअ हिकिड़ो बुक भरे पीतो, अञा ॿियो बुक भरे थे पीताईं त जादूगिरियाणीअ वठी धिको ॾिनुसि। परी वञी खूह में किरी ऐं पाणीअ में गुल थी बीही रही। जादूगिरियाणीअ छा कयो जो यकदमि पाड़े वारी साहेड़ीअ जे घरां वेंजी सेंजी ॾाढा अतुर मखे जादूअ जे ज़ोर ते गुलपरीअ जहिड़ी शकिल ठाहे अची शहज़ादे सां भाकुर पाए सुम्ही रही। जादूगिरियाणीअ जी मुड़ुस ॾिठो त ज़ाल अञा न मोटी, सो कावड़ विचां डंडो कुल्हे ते रखी खूह वटि अची निकितो। ॾिठाई त गुल शहज़ादो सुतो पियो आहे ऐं पंहिंजी ज़ाल खे सम्झाई त गुलपरी आहे। गुल शहज़ादो वठी आयो आहे। भायाई त उहा ख़ुशख़बरी छो न बादशाह ज़ैनल मलूक खे अॻुवाट वञी ॿुधायां त कुझु इनाम मिले। सो वठी भॻो ऐं वञी बादशाह खे गुलपरीअ जे गुल शहज़ादे जे अचण जी ख़ुशख़बरी ॾिनाई। बादशाह ज़ैनल मलूक जंहिंखे केतिरे वक़्त खां पुट जो विछोड़ो हो, तंहिं हीअ ख़बर ॿुधी ॾाढी ख़ुशी कई ऐं जादूगिरियाणीअ जे मुड़ुस खे चयईं त हींअर अछे ॻाढ़े जो घोड़ो भरे ॾियां थो। जे तुंहिंजी सची ख़बर निकिती त हिन खां बि वधीक इनाम ॾींदोसांइ। बादशाह पोइ ख़ातिरीअ लाइ ॿिया माण्हू मोकिलिया, उन्हनि बि उहा ई ख़बर अची कई। पोइ त ॾाढनि लाॾनि कोॾनि सां गुल शहज़ादे खे वठी आया ऐं जादूगिरियाणी जंहिंखे माण्हू गुलपरी सम्झो वेठा हुआ, उन सां शादीअ लाइ वनवाह ॿधाऊं। आख़िर धाम धूम सां गुल शहज़ादे जी शादी थी गुज़री। गुल शहज़ादे जा जादूगिरियाणीअ जे ॻाल्हाइण ॿोलाइण ऐं उथण वेहण सां सही कयो त हीअ गुलपरी कान्हे, पर माण्हुनि जे ख्वारीअ खां लाचार थी जादूगिरियाणीअ सां शादी कयईं। हक़ीक़त में हिन वक़्तु वीचारे सां ज़ुल्म थी वियो। ख़्यालु कयईं त हीअ मूंसां कंहिं फ़रेब कयो आहे। बड़ वारे खूह वटि मूं नाहक गुलपरीअ खे ॾाढ़ूअ मां ॿाहिरि कढियो। आख़िर सब्र खां कंबर ताईं, पर गुलपरीअ जे विछोड़े ॾाढो परेशान कयसि। एतिरे क़दुरु जो हिन जी हयाती ज़हर थी पई। महलात छॾे ओताकुनि में रहणु लॻो ऐं उते यार दोस्त घुराए कचहरियूं करणु लॻो। गुल शहज़ादे जे यारनि दोस्तनि हिन खे वेगाणो ॾिसी हिकिड़े ॾींहुं चयसि त ए शहज़ादा, कशाला करे गुलपरी बि आंदई ऐं उन सां शादी बि थी वई, पर तोखे अञा बि असीं ग़मगीन था ॾिसूं, तंहिंजो सबबु छा आहे? गुल शहज़ादे चयो त अदा सभु ख़ैरु आहे, मगर तबियत ख़ुशि न आहे। उते संदसि हिकिड़ो नंढपण जो दोस्त मेहार हो, जंहिंखां शहज़ादे जी का बि ॻाल्हि लिकल कान हुई। तंहिंखां उस ख़ुलासो अहवालु पुछो त शहज़ादा अंदर जो हाल जेको अथई सो खणी मूंखे ॿुधाए। उते शहज़ादे सॼी हक़ीक़त खेसि बयानु करे ॿुधाई त मूंसां कंहिं फ़रेब करे परी जुदा करे छॾी आहे। होॾां वरी जादूगिरियाणीअ छा कयो जो कंहिं माण्हूअ खे 200-400 रुपया ॾेई चयो त फलाणे बड़ हेठां खूह आहे, उन में हिकिड़ो गुल बीठो आहे, सो पाड़ा पटे उछले छॾियो। तंहिं ते उन माण्हूअ उहो गुल पाड़ खां कपे टुकर टुकर करे कंहिं जाइ ते उछलाए छॾियो। ख़ुदा जी कुदरत सां जंहिं जाइ ते उहो गुल जादूगिरियाणीअ फिटो करायो हो, मींहं वसण ते उन ॾांहुं हिकिड़ो वणु पैदा थी पियो, जंहिंजी ख़ुशबू आस पास वारे हंध ते अहिड़ी पखिड़िजी वई जो ॼण अतर अंबर छटकारियल आहे। जादूगिरियाणीअ सही कयो त उहा ख़ुशबू उन परीअ जी भांइजे थी। तंहिं उनखे ॻोल्हण लाइ माण्हू मोकिलिया, मगर उन्हनि खे पतो कोन पियो। हिकिड़े ॾींहुं बानीअ गर्मीअ जे सबब खां महलात ते चढ़ी बाज़ीगर थे खोलियो त ॾिसे त छत ते ॾाढ़ूअ जो वणु बीठो आहे। बानी अची जादूगिरियाणीअ सां अहवालु कयो, जंहिं चयसि त माठ कर। पोइ जादूगिरियाणीअ पंहिंजे नौकरनि खे घुराए इनाम ॾेई चयो त उहो वणु पटे कंहिं झंगल में फिटी करे अचो। नौकर इनाम जे लालच ते उहो वणु कपे कंहिं झंगल में फिटो करे आया। कादर जी कुदरत सां गुल शहज़ादे जे मेहार दोस्त जूं मेंहियूं उन ख़ुशबू ते झंगल ॾांहुं वठी भॻियूं। मेहार बि मेंहनि जो पेरो खणंदो अची ॾिसे त मेंहियूं सभु ख़ुशबू वारे वण जा पन पियूं चटीनि। उते शक पियुसि त लाशक हीउ वणु मुंहिंजे दोस्त शहज़ादे वारो न हुजे। सो उहो वणु सरबस्तो खणी ज़मीन में हणी पाणी ॾेई उनखे तातण लॻो। वणु वरी साओ थियो ऐं ख़ुदा जे फज़ल सां उन में कुंजीअ कुल्फ़ सां हिकिड़ो ॾाढ़ू पैदा थियो।
मेहार सही कयो त गुल शहज़ादे वारी हक़ीक़त सॼी अची अखियुनि अॻियां बीठी आहे। हाणे आउं छा करियां? अञा उन्हनि ई ॻणतियुनि में हो त मथां जुमे जी राति अचे थी। उन ई राति गुलपरी ॾाढ़ूअ मां निकिरी ज़ाहिर अची बीठी, जंहिंजे हुस्न जे सोजरे खां राति बि ॾींहुं थी वई। मेहार अहिड़ो हुस्न जो तजलो ॾिसी हैरान थी वियो। दिलि में चई त जहिड़ी सारा शहज़ादे खां ॿुधी हुयमि, बेशक गुलपरी अहिड़ी आहे। ख़ैर, परीअ मेहार खे चयो त तो गुल शहज़ादे जो छा थी? मेहार जवाबु ॾिनो त आउं उनजो वज़ीर आहियां। तंहिं ते परीअ चयसि त अदा, गुल शहज़ादे खे मुंहिंजो पैगाम ॾिज त जे तूं सुभाणे के ॾींहं में मूंखे मिले त वाह, न त आउं पंहिंजे मुल्क हली वेंदसि। मेहार चयसि त माई हाज़ुर, आउं सुभाणे सां खेसि वठी ईंदुसि। सुबुह थियो त मेहार गुल शहज़ादे वटि पहुची वियो। उनखे सॼी हक़ीक़त अची ॿुधायई। शहज़ादे यकदमि तयारी कई। उते हिकिड़े हारीअ शहज़ादे खे अची अर्ज़ु कयो त जेंदा क़िबला, मुंहिंजे ॿनीअ जो रेज सुकियो थो वञे, मूंखे पोखण लाइ आहर जो टोयो मिले। शहज़ादे ख़्यालु कयो त अॻो पोइ ख़ैर जो कमु करे पोइ गुलपरीअ ॾांहुं वञा। आहर जी ॻोल्हा में शहज़ादे माण्हू डोड़ाया, जन अधु ॾींहं खां पोइ हाणे आहर हाज़िर कई। हारीअ खे आहर मिली वई, जा खणी रवानो थियो। शहज़ादे खे उते घणी देरि थी वई। तंहिं विच में जादूगिरियाणी, जंहिंजी निंड राति ॾींहं फिटी पई हुई, तंहिं जादू हणी ॾिठो त गुल तयारु थी वियो आहे। उन में गुलपरी बि सरजी वई आहे। सो छा कयई जो जादूअ सां उॾंद खटोली ठाहे नौकरनि खे घुराए उन्हनि खे 1000 रुपया इनाम ॾेई चयई त हिन उॾंद खटोलीअ ते चढ़ी फलाणे हंधि झंगल में हिकिड़ो ॾाढ़ूअ जो वणु बीठल आहे, जंहिंमें कुल्फ कुंजीअ सां हिकिड़ो ॾाढ़ू पियो लटके। उनखे पाड़ सूधो पटे मूंखे आणे ॾियो। नौकरनि वञण साण वण खे पटे कुल्फ कुंजी सूधो आणे जादूगिरियाणीअ खे ॾिनो। गुल शहज़ादो ऐं मेहार अची झंगल में पहुता। ॾिसनि त मार, वण को पाड़ सूधो कढी वियो आहे। हीअ अरमान खां बेहोश थी किरी पिया। उते घणी राति गुज़री वञ। उन वण वटि के ॿ पखी मामू ऐं भाणे जो अची वेठा। मामे भाणेजे खे चयो त पुट का ॻाल्हि खण त राति गुज़रे। तंहिं ते भाणेजे मामे खे चयो त मामा, तूं वॾो आहीं, तंहिं करे का अहिड़ी ॻाल्हि खण जंहिंजे ॿुधण सां हिननि ज़माने जे सतायलनि खे का फ़रहत अचे। उते मामे ॻाल्हि शुरू कई त अबा ताज़ो हिन गुल शहज़ादे खां कुल्फ कुंजीअ समेत गुलपरी निकिरी वई आहे, जंहिंजी सिसी ऐं ॿिया उज़वा हिन घाटे झंगल में पियल आहिनि। जेकॾहिं को बि माण्हू उन जी सिसी ऐं उज़वा खणी ज़मीन में पूरे उनखे पाणी ॾींदो त उन मां ॾाढ़ूअ जो वणु सरजंदो ऐं आख़िर उहो गुल कढंदो, जंहिंमां कुल्फ कुंजीअ सां ॾाढ़ू पैदा थींदो, उन में गुलपरी सरजंदी। अॼु एतिरी ॻाल्हि, सुभाणे वधीक। मेहार ऐं शहज़ादे पखियुनि जी उहा ॻाल्हि ॿुधी यकदमि उथी झंगल में विया त उते खेनि तजरी ॾिसण में आई। ॾिसनि त बराबरि सिसी पई आहे। उनखे खणी पंहिंजे आस्थान ते आया ऐं हिकिड़ी खॾ खणी उन में सिसी पूरे उनखे पाणी ॾियणु शुरू कयऊं। थोरा घणा ॾींहं गुज़रिया त उन हंधि हिकिड़ो ॾाढ़ूअ जो वणु पैदा थियो। आख़िर उन में गुल पैदा थियो, तंहिं में कुल्फ कुंजीअ सां ॾाढ़ू बणियो। उन में गुलपरी सरजी पई। जॾहिं परी सरजीअ लाइक़ु थी, तॾहिं हिननि पाण में सलाह कई त हिन ॾाढ़ूअ ते चौकी ॾियणु लाज़िम आहे। जा राति ॾींहं पई हले। पोइ हिननि चौकीअ जो कमु शुरू कयो। होॾां वरी जादूगिरियाणीअ जादू हलाए ॾिठो त खेसि ख़बर पई त सिसीअ मां ॾाढ़ूअ जो वणु पैदा थियो आहे। उन में कुल्फ कुंजीअ सां ॾाढ़ू बणियो आहे, जंहिंमें परी सरजी वई आहे। हिन ख़्यालु कयो त आउं मुयसि, सो वरी बि नौकरनि खे हुकुम कयई त 2000 रुपया अव्हांखे इनाम ॾियां थी। रुगो उहो ॾाढ़ू कुंजीअ कुल्फ सूधो मूं वटि खणी अचो त बाहि में साड़े छॾियां। नौकर हुकुम जा बंदा ॿियो वरी इनाम जी लालच से उते विया। ॾाढ़ूअ ते चौकी शुरू हुई। जॾहिं चौकी ख़तमु थी, तॾहिं नौकरनि बि उन जे ॾाढ़ूअ खे कुल्फ कुंजीअ समेत पटे उॾंद खटोलीअ में विझी हाणे जादूगिरियाणीअ खे ॾिनो। उन जी आड़ा त अॻे ई तयारु कराए छॾियो। सो ॾाढ़ू वठी परीअ खे चयई त तूं परी कान आहीं। परीअ जवाबु ॾिनुसि त अदी आउं परी आहियां। जादूगिरियाणीअ चयसि त तोसां 2-3 भेरा तादियूं बि थियूं आहिनि, त बि अञा जीअरी आहीं। परीअ जवाबु ॾिनुसि त
बचाईंदड़ बचाए त जोहींदड़ भले जख मारे। तूं केतिरो बि मारण जी कोशिशि करी पर हयाती बचाइण वारो वेझो आहे। उहो ॿुधी जादूगरियाणीअ खे वधीक कावड़ लॻी, सो खेसि खणी बाहि में उछलायईं। हूअ त हुई परीअ जो बचिड़ो, सो भड़को ॾेई थी रवानी, मगर ईअं चवंदी वई त हाय खां थी। थोरीअ देरि बाद गुल शहज़ादो ऐं महियार जांची ॾिसनि त गुलपरी आहे ई कान। तन जूं मतियूं मुंझी वियूं। ॿई ॼणा ऊंधियूं मंझियूं करे किरी पिया। कुझु वक़्त खां पोइ साॻिया उहे ॿ पखी अची वेठा। तन पाण में वरी गुफ़्तगू शुरू कई। नंढे चयो वॾे खे त मामा अहिड़ी का ॻाल्हि खण जो ॾुखो हलण जे दिलि खे तसली अचे। वॾनि खां सवाइ 20 बि पूरियूं कोन थियूं थियनि। तॾहिं उन पखीअ वरी हिन रीति ॻाल्हि शुरू कई त उहा परी उॾंद खटोलीअ में खॼी वई, जंहिंखे साड़ियाऊं थिए, मगर कादर जी कुदरत सां उन जो बचाव थी वियो। हूअ ईअं चवंदी वई त हायड़े घोड़ा सड़ां थी, खामां थी। हाणे जेकॾहिं उन जो आशिक़ उन खे ॾोरे वञी ॾिसंदो त तालिब खां मतलबु परे न आहे। ॾोरींदियूं ॾिसनि जॾहिं कॾहिं पिरीअ खे। पुट अॼु या सुभाणे ॿी पखी ॻाल्हि करे उॾामी हलिया विया। शहज़ादो ऐं मेहार पखीअ जी ॻाल्हि ॿुधी कलमूं पढ़ी उथिया। पाण में चयऊं त परी अञा झेरी आहे, मोला कंदो त कॾहिं न कॾहिं मेलो थी वेंदो। गुल शहज़ादो हाणे परीअ जे ॻोल्हा में अछे ऐं ॻाढ़े जा घोड़ा भराए रवानो थियो। मंज़िलूं कंदो कंदो नेठि अची उन साॻिए सामीअ जे बाग़ वटि पहुतो। ॾिसे त सामी सुतो पियो आहे ऐं बाग़ सुको पियो आहे। हीउ बि बाग़ जी ख़िदमत करणु लॻो। 6 महीना बाग़ जी ख़िदमत कयईं त बाग़ सरसब्ज़ थी वियो। सामी बि निंड करे उथियो ऐं पंहिंजो बाग़ बहारीअ में ॾिसी हकल कयईं त केर बि हुजी त हिकदमि अची हाज़िर थी, न त तुंहिंजो ख़ैरु न आहे। उते गुल शहज़ादो डोड़ी अची सामीअ जे क़दमनि ते किरियो। सामीअ पुछियुसि त छा घुरिजई? गुल शहज़ादे चयो त साईं जे सिर्फ़ु वक़्त जो ख़ैरु मूंखे अलाह जो ॾिनो सभु कुझु आहे। तव्हां महिरबानी करे गुलपरी मूंखे हथु करे ॾिनी हुई, मगर बदकिस्मतीअ सां मूंखां हली वई। हाणे वरी बि तव्हां को मूंसां वड़ कंदव त वाह, न त आउं मरी वेंदुसि। उहो अर्ज़ु आहे जो अघा में। सामीअ चयो त तिर जी गुथी 100 चोटूं खाए। मूं तोखे केतिरो सम्झायो बि हो, मगर तूं न सम्झो। हाणे ठहियो 6 महीना मूं वटि वेही इल्मु पढ़ त पोइ आउं तोखे परीअ ताईं पहुचायां। पोइ त गुल शहज़ादो पढ़ण खे लॻी वियो। जॾहिं पढ़णु सिखण वारी मुदत पूरी थी तॾहिं उस्ताद खे चयईं त हाणे मूंखे गुलपरीअ ताईं पहुचायो। सामीअ चयसि त तख़्ती पीर मर्द जे ऐं नक्श सुलेमानी पढ़ी पंहिंजे पाण ते फीणूं विझ त ॾिस पंहिंजो रंग। हिन ईअं कयो त हिकिड़ो ज़बरदस्त देव बणिजी पियो। हाणे वरी ॿियो इस्म आज़म जेको तोखे सेखारियो अथमि उहो पढ़ी पाण ते शुकार। हिन उहो पढ़ी पाण ते दम कयो त जहिड़ो अॻे हो तहिड़ो थी पियो। पोइ चयाईंसि त हाणे वञ, परी साॻिए महलात में रहे थी। हिन ते कई जिननि देव ऐं परियूं पहिरो पिया ॾियनि ऐं मथां सॼो ॾींहुं पाणी पिया उथीनि। त बि हूअ ईअं पई चवे त हाय घोड़ाड़े खामां थी। तूं जॾहिं उते पहुची तॾहिं ॿिए कंहिं जिन देव खां पाणी मतां घुरी, पर उन जी भेण शाह बानूअ खे चइजि त माई मुंहिंजो थो मरां, ख़ुदा जे नाले पाणी प्यार, पोइ उहो तोखे पाणी ॾींदी। पोइ तूं मुंडी चीच मां लाहे अटकल करे गुलपरीअ जे नाइण वारे पाणीअ में विझी छॾिजांइ। जॾहिं उहो पाणी गुलपरीअ ते विझंदा तॾहिं उनखे बाहि छॾे वेंदी। पोइ गुलपरी पंहिंजे भेण खे घुराए उन खां पुछंदी त पाणी कंहिं पीतो? उहो चवंदी त हिकिड़े देव पीतो, मगर उहो सही करे वेंदी त उन में को राज़ आहे ऐं उहो देव न आहे। पोइ आख़िर हूअ तोखे घुराईंदी ऐं तुंहिंजो मतिलबु थी वेंदो। गुल शहज़ादो सामीअ खां हिदायत वठी गुलपरीअ ॾांहुं रवानो थियो। उते पहुची सामीअ जे चवण मूजिबि हलियो, जंहिं करे गुलपरीअ खे बाहि छॾे वई। तंहिं पंहिंजी भेण शाह बानूअ खे चयो त अदी मूंखे शक थो पवे त जंहिं देव खे तो पाणी प्यारियो हो उहो देव न आहे, मगर आदमज़ाद आहे। तूं हुनखे मूं वटि वठी अच। शाह बानू गुल शहज़ादे वटि आई ऐं हिन खे चयईं त तोखे गुलपरी सॾे थी। गुल शहज़ादे चयो त माई
आउं पराए घर कीअं वञा, आउं डिॼां थो त मतां मारिजी न वञा। परीअ चयसि त तूं तिर जेतिरो बि ख़्यालु न कर, बेख़ौफ़ हिन वटि हलियो वञ। गुल शहज़ादो बि देव जे सूरत में बेधड़क वटसि हलियो वियो। ॾिसे त उहा मुंडी जेका हिन पाणीअ में विधी हुई सा गुलपरीअ पंहिंजे चीच में विझो वेठी आहे। अवल त गुलपरीअ गुल शहज़ादे खे दड़का ॾेई पुछियो त तूं केरु आहीं जो हिते मूं वटि लंघे आयो आहीं। हिन चयसि त मूंखे तुंहिंजी भेण तो वटि मोकिलियो आहे। गुलपरीअ चयसि त चङो भला वेह। गुल शहज़ादो वेठो। परीअ चयसि त हीअ मुंडी सुञाणी थो? हिन हाउकार कई त उहा मुंडी गुल शहज़ादे जी आहे। परीअ चयो त गुल शहज़ादो किथे आहे? हिन चयो त हू हिते ई तुंहिंजी हाज़िरीअ में वेठो आहे। परीअ चयो त हिते त आउं हिकिड़े कोझे देव खे पई ॾिसां। उते गुल शहज़ादे पाण ते ॿियो फीणो विझी साॻीअ सूरत में आयो त ॿई सिकायल हिक ॿिए खे चुंबड़ी विया। गुलपरीअ पंहिंजे भेण खे चयो त अदी तूं बाबे खे वञी ॿुधाए त जेको शहज़ादो मूंखे हितां खणी वियो हो सो हिते आहे। हाणे मूंखे इजाज़त मिले त आउं साणसि शादी करियां। भेणसि वञी पीउ खे चयो, जंहिं उहा ॻाल्हि क़बूल कई। गुलपरीअ जे पीउ शादीअ जूं ख़ूब तयारियूं कयूं। शादी ख़ैर सां गुज़री। पोइ गुल शहज़ादो गुलपरीअ सां ऐश इशरत में गुज़ारणु लॻो। गुल शहज़ादे खे शिकार करण जो शौक़ु हूंदो हो। सो पंहिंजे सहुरे खे चयईं त बादशाह सलामत, मूंखे शिकार जो शौक़ु आहे, तंहिं करे इजाज़त मिले त आउं वञी शिकार करियां। बादशाह चयसि त अबा बेशक, मगर शिकार ते टिनि तरफ़नि ॾांहुं भली वञिजे, पर उत्तर तरफ़ ॾांहुं न वञिजे। ईअं चई शहज़ादो उहा इजाज़त वठी शिकार कंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं गुल शहज़ादे खे टिनि तरफ़नि खां शिकार हथु न लॻो। तंहिं करे हिन ख़्यालु कयो त अॼु चोथे तरफ़ बि शिकार वञी करियां, मन को शिकार हथु लॻे। उहो ॾींहुं जुमे जो हो ऐं हीउ उन तरफ़ रवानो थी वियो। हलंदे हलंदे हिकिड़े हंधि ॾिसे त हिकिड़ो छोकिरो आहे जो नीर सां ॿधो पियो आहे। गुल शहज़ादो हुन वटि पहुतो त हिन नीज़ारी करे चयसि त साईं, मूंखे हिन बंद मां ख़ुदा कारण आज़ादु न करी। गुल शहज़ादे खे क़यास अची वियो, सो हिन जा नीर छोड़णु लॻो। जॾहिं नीरनि खां आज़ादु थियो तॾहिं हू छोकर मां फिरी हिकिड़ो देव बणिजी पियो ऐं गुल शहज़ादे खे चंबनि में खणी वठी उॾाणो। गुलपरी ऐं संदसि साहेड़ियुनि जो दस्तूर हो त जुमे जे ॾींहुं उन कुंड ते हिकिड़े तलाउ में अची विझंदियूं हुयूं ऐं रांदियूं कंदियूं हुयूं। सो परियूं बि उन तलाउ में कपिड़ा लाहे पे वेठियूं त उन्हनि मां कंहिंजी नज़र वञी देव ते पई जो गुल शहज़ादे खे चंबनि में खयो उॾाणो पियो वियो। त दांह करे चयो त अड़े मुठियसि। गुल शहज़ादे खे निदोरो देव चंबनि में खयो उॾाणो पियो वञे। से सभई झटपट कपिड़ा पाए वठी उनजे पुठियां उॾाणियूं ऐं देव खे फिरी आयूं। पोइ उनखे झले गुल शहज़ादे समेत गुलपरीअ जे पीउ वटि वठी आयूं। बादशाह हिन देव खे सख़्तु सज़ा ॾिनी ऐं खेसि हज़रत सुलेमान जो कसम खणायईं त आईंदे हू ईअं मस्ती न कंदो। गुल शहज़ादे जो तबीब खां इलाजु करायऊं जो कुझु वक़्त खां पोइ तंदुरुस्तु थियो। गुलपरीअ चयसि त ॾिस, तूं जॾहिं कॾहिं असांजो चवणु कोन मञी ऐं वञो मुसीबतनि में पवी, तंहिं करे अॻिते अहिड़ो कमु न कजे। गुल शहज़ादे कुझु वक़्तु उते गुज़ारे पंहिंजे सहुरे खां मुल्क वञण जी इजाज़त वरिती। संदसि सहुरे ख़्यालु कयो त धीउ जी मानी बादशाह वटि बि कान्हे, तंहिं गुल शहज़ादे खे इजाज़त ॾिनी। कई सामान लश्कर ऐं तंबू तुलान गॾु थी विया। वॾे तजमुल सां ही उतां रवाना थिया। हलंदा हलंदा आख़िर अची पंहिंजे मुल्क पहुता। गुल शहज़ादे जन सिपाहियुनि उते रहणु घुरियो तन खे रहायो ऐं जन पंहिंजनि मुल्कनि ॾे वञणु घुरियो तन खे मोकल ॾिनी। पोइ शहज़ादो ऐं गुलपरी ॿई ॼणा बादशाह ज़ैनुल मलूक सां अची मिलिया, जंहिंखे ॼण मुए बदन में साहु पइजी वियो। वॾी उकीर सां ॿिन्हिनि ॼणनि खे भाकुर पाए मिलियो। वाधायूं वरी वयूं, ख़ैर ख़ैरातूं थी वयूं। केतिरा ई ॾींहं जश्न पे हलिया। पोइ गुल शहज़ादे मेहार दोस्त सां सलाह कई त हिन रन जादूगिरियाणीअ केतिरे क़दुरु न असां सां चकरी खाधी आहे ऐं असांखे मुसीबत में विधो आहे, तंहिं करे हिन खे संदसि क़े जी सज़ा ॾियणु घुरिजे। सो सलाह करे हिन जो हिकिड़ो उज़वो कपे ॾींहुं ॿ छॾे ॿियो उज़वो वढींदा हुआ। अहिड़ीअ तरह अज़ाब ॾेई मारियाऊंसि। उन बाद गुल शहज़ादो ऐं गुलपरी बाक़ी हयातीअ जा ॾींहं ऐश आराम सां गुज़ारणु लॻा।